Flaws in two kingdom system क्लास 9th बायोलॉजी यानी जेको ॿिनि शहनशाहियत वारो निज़ाम ॾिनो वियो हो उन में कुझु खामियूं ऐं ग़लतियूं हुयूं उहे हेठि ॾिजनि थियूं जेके मेजर ग़लतियूं आहिनि। पहिरियों नंबर फंजाए खे ॿूटनि में बादशाही में रखियो वियो, हालांकि फंजाए जेका आहे उन में क्लोरोफिल न आहे, उनखे ॿूटनि में रखियो वियो, इहा ग़लती। ऐं ॿियो हिकु घरड़ाई जेके जानदार हुआ यूनिसेल्युलर उहे ॿूटनि में बि रखिया विया, कुझु वरी जानवरनि जे किंगडम में बि रखिया विया, इहा बि ग़लती हुई। बैक्टीरिया जेको आहे उनखे बि ॿूटनि जी शहनशाहियत में रखियो वियो, हालांकि जेका बैक्टीरिया आहे न उहा प्रोकैरियोटा आहे, इहा इन्हनि सभिनि मां कंहिंसां बि नथी मिले। उन जे मर्कज़ सेल में हक़ीक़ी मर्कज़ न हूंदो आहे, उनखे बि ॿूटनि जी दुनिया में रखियो वियो।